उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश है पंहिंजी सीटनि ते वेहनि, मज़े सां वेही प्रोग्राम ॾिसनि। अॼु मातली जे लाइ ही हिकिड़ो तारीख़ी प्रोग्राम हूंदो। जेकॾहिं तव्हांखे मज़ो अचे त वेहजो, जेकॾहिं तव्हांखे मज़ो न अचे त पोइ पंहिंजी मर्ज़ी वारा आहियो। आउं सम्झां थो त प्रोग्राम स्टार्ट थियण खां पोइ शायदि तव्हां कुर्सी छॾे ॿाहिरि न वेंदा। जेकॾहिं बुख जो पैसा आइटम आहिनि, तमामु मोस्ट सीनियर आर्टिस्ट जंहिंसां असीं शाम मल्हायूं था, जंहिंसां असां सरही सांझ कयूं था, ममताज़ कमल उहा बि असां वटि पहुची चुकी आहे। ऐं उन सां गॾु पंहिंजे मातली शहर जो हिकु क्लासिकल रागी, नौजवान रागी राशिद हैदरी, जंहिं वीचारो महिनत जेका कई आहे। मोस्ट अदाकार, मोस्ट सीनियर अदाकार, असांजी तमामु बहितरीन हिकु तव्हां स्क्रीन ते ॾिठी हूंदी, असांजे भिटाई आर्ट काउंसिल जे हिकु सदर रफ़ीक साणी लाइ ताड़ी वॼाईंदा। तव्हां स्टेज ते अचो। नौशीन शेख साहिबा, तव्हां स्टेज ते अचो। इसरार लिगारी खे गुज़ारिश है त उहो स्टेज ते अचनि। रफ़ीक साणी साहिब खे गुज़ारिश था कयूं त उहो स्टेज ते अचनि। अवां जी ताड़ियुनि जी गूंज में हिकु पुराणो सीनियर आर्टिस्ट मंज़ूर मुराद, ताड़ी वॼायो ज़ोरदार। अदा ताड़ी छो नथा वॼायो मुंहिंजा भाउ? रफ़ीक साणी जे लाइ हिकु ज़ोरदार ताड़ी। खोड़ सारा अवॉर्ड आहिनि। चाहियूं था त थोरो कम खे हलाइजे। असां दोस्तनि खे बि जेको सो स्टेज ते घुराईंदा था अचूं त उहो पंहिंजा अवॉर्ड वठनि, पर ईअं न थिए अवॉर्ड वठी भॼी वञनि। हिते ई हुजनि, महफ़िल खे ॿुधनि ॾिसनि। सभ खां पहिरीं असांजे हिन सिंध सां जिन जी मोहबत आ उहे माण्हू सारा ज़िंदाबाद। सिंध सां जिन जी मोहबत आ उहे माण्हू सारा ज़िंदाबाद। शाह लतीफ़ जी हीअ धरती, शाह लतीफ़। ताड़ियूं तो वॼायो यार, ताड़ियूं हिन अवॉर्ड खे तव्हां ताड़ियूं तो वॼायो मुंहिंजा भाउ। जी हीअ धरती, सिंधुअ जा किनारा ज़िंदाबाद ज़िंदाबाद ज़िंदाबाद। सिंध सां जिन जी मोहबत आ उहे माण्हू सारा ज़िंदाबाद। ऐं असांजे हिन मातली जे रवासी सुठे शाइर तारिक तवक्कल लिगारी खे गुज़ारिश कंदसि हू स्टेज ते अचनि। असांजो क़ाबिल एहतराम मोहम्मद रफ़ीक साणी खां अवॉर्ड हासिल कनि ऐं सर्टिफिकेट अवॉर्ड हासिल कनि। तारिक तवक्कल, अवां जे ताड़ियुनि जी गूंज में तारिक तवक्कल। सैयद मखसूद शाह बुखारी के असां भलीकार चऊं था। सिंध सां जिन जी मोहबत आ उहे माण्हू सारा ज़िंदाबाद। शाह लतीफ़ जी हीअ धरती, शाह लतीफ़ जी हीअ धरती। ताड़ियूं वॼायो, महफ़िल खे मचायो। मुंहिंजूं भेनरूं कुझु ज़ोर सां ताड़ी वॼायो। वजा किनारा ज़िंदाबाद ज़िंदाबाद। मातली शहर जे हिकु बहितरीन स्टेज अदाकार असांजे दोस्त ताहिर ज़ंगेजे खे गुज़ारिश कंदसि त उहो सर्टिफिकेट अवॉर्ड हासिल कनि असांजे मोस्ट सीनियर मंज़ूर मुराद खां। काफ़ी कुर्ब केटियन जा जंहिं कठा कया कुर्बदार कोठ निशान। मातली जो फनकार गरीब है मिठू मंगणहार। डॉक्टर मीर मोहम्मद असांजो तमाम बेहतरीन दोस्त, उन एक जोरदार ताड़ी वॼाईंदा। वचन आयूं 14 चौधार के उठूं इस्तंबुल ॾे के मुड़ियूं मगरब पार के दियार
किन भुज भिजायो किन के किन ढट मथे धार किन अचे उमर कोट तां जिन वसाया वलहार साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। इहो हो असांजे शहर जो मिठू मंगणहार जंहिं पंहिंजा ख़्याल वंडिया वासां। इन खां पोइ हाजी मोहम्मद यूसुफ सातो जिते बि आहे उहो स्टेज ते अचे पंहिंजो सर्टिफिकेट अवार्ड हासिल करे। हाजी मोहम्मद यूसुफ सातो कॾहिं गॾियनि खे पियो लतूं हणे, कॾहिं कुतनि खे पियो लतूं हणे, कॾहिं दीवारनि खे पियो लतूं हणे। मारूअड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली। मारूअड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। पुटन ऐं पेरूं पचन मोला करे वरी हेल वसन। हर काछे ऐं कारूं झरते बादल कारा 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 कारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधुअ जी छोली मारूअड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। दोस्तों हाणे दोस्त तयारी में वठन खटे खाया आहिनि इंशाल्लाह ताला जेको उन्हनि खे असां हिकु खाधो कराईंदासीं तव्हांजे आॾो इंशाल्लाह असांजे दोस्त जेके खटे खाया आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं भई जल्दी जल्दी तयारी वठनि त माण्हू बोर पिया थियनि स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कनि। उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं भई जल्दी जल्दी तयारी वठनि त माण्हू बोर पिया थियनि स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कनि। एक समझानी थो ॾियां पंहिंजनि गुलनि जहिड़े ॿारनि खे तइलीम जे ज़ेवर सां मालामाल करियो। हा पंहिंजे पुटनि खे ज़रूरु पढ़ायो पर पंहिंजे नियाणियुनि खे बि तइलीम जे ज़ेवर सां मालामाल करियो। चवंदा आहिनि त हिकु छोकिरो पढ़ियो त ॼण हिकु फ़र्द पढ़ियो, हिकु औरत पढ़ी तो ॼण पूरो खानदान पढ़ियो। यादि अथव वो ॾींहुं जॾहिं जापान ते एटम बम किरियो चयो त असां वटि तइलीम आहे, असांजा उस्ताद आहिनि, असीं अहिड़ो कुझु करे ॾेखारींदासीं जे दुनिया जे नक्शे ते कंहिं कोन कयो हूंदो। अॼु जापान जी शइ ख़ुदि ई हिकु वारंटी आहे, ख़ुदि ई हिकु गारंटी आहे। खुदारा मेहरबानी करे पंहिंजे औलाद खे तइलीम जे ज़ेवर सां मालामाल करियो। खुदारा मेहरबानी करे पंहिंजे औलाद खे तइलीम जे ज़ेवर सां मालामाल करियो, पंहिंजे औलाद खे तइलीम जे ज़ेवर सां मालामाल करियो। खुदारा
हुजूर पाक फरमायो आहे त पींघे खां वठी क़बर ताईं तइलीम हासिल करियो, तइलीम हासिल करियो, तइलीम हासिल करियो। ही पंहिंजी सिंध धरती जेका अॼुकल्ह हिते सूरन मंझि आहे, हेलो छाजे करे सूरन मंझि आहे? इन करे त असीं तइलीम जे ज़ेवर खां परे पिया थींदा वञूं। ईअं न थिएसि त सुभाणे असीं वाकुनि जे वात में हुजूं। तइलीम पढ़ायो, महिरबानी करे तइलीम पढ़ायो। अरे बीरो छा आहे? कहिड़ो सबूत आहे तोड़? ही चोर आहे? अरे तूं हुनखे सुञाणी कंदो? ही दिल्ली कामरेड आहे जंहिंजो नालो पूरे सिंध में मशहूर हो। ही जब तकरीर करण जे लाइ स्टेज ते ईंदो त हिन जो आवाज़ ॿुधण जे लाइ माण्हुनि जा कम तरसदा हुआ त हिन जो आवाज़ ॿुधूं। हिन सिंध धरती जे लाइ जेको कुझु कयो आहे उहा हिन ॻोठाणनि खे ख़बर आहे। ऐं तूं हिनखे मारण पियो चाहीं? मूंखे अॼु बि उहो वक़्तु यादि आहे त ज़ालत जे इमारती जी तहरीक हली रही हुई ऐं ही सिंध धरती जी ॻाल्हि कंदो, सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि कंदो, सिंध जी मज़लूम आवाम जी ॻाल्हि कंदो। उन वक़्तु ज़ालत इहो कयो त हिनखे 25 कोड़नि जी सज़ा ॾिनी वई। चाचा करे इस सिंधी आवाम के ॻाल्हाईंदो हर कोड़े ते हिनजी आवाज़ में यो गूंजदो रहियो, मर वेसू पर सिंध ना देसू, मर वेसू पर सिंध ना देसू। तव्हां के चोर था हैं? तू चई तो ही चोर है? आहू चोर ना है, ये मुनाफिक इनके चोर कैसे? तव्हांजे अखियुनि ते लालची पटी वजल आहे। ही चोर ना है, केड़ी चोरी कई है? से सबूत इन हथ में ॾिसो। दिलू जेको सोन चुरायो है न सा मूंखे भी खबर है कदी लालच के देखा तो केड़ो सोन चुरायो है। हां साईं तू चवी था न ताऊ ॾेखारियां थो पर हिन मुनाफ़िक खे चओ त परे हट बीहे। छो जो मूं वटि ही जेका नापाक हथ लॻण सां नापाक थी वेंदी, हिनखे चओ परे हट बीहे। सिंध धरती में सिंध धरती दुनिया जे अज़ीम हस्तिन खां बि अज़ीम हस्ती आहे। असां सिंधियुनि जे लाइ क़ुरान पाक अगर का अज़ीम हस्ती आहे त उहा अज़ीम हस्ती असांजी सिंध धरती मां आहे। हे धरती मां चपन में चकर जी वही अथो। धरती ते वरी नवा हालात हुए, चिरकस कौम पैदा थिया आहिनि। सुहागणी जो सुहाग, ॿारनि जा पटका, न्याणियुनि जो पाटियूं, मासूम ॿारनि जा टैग ऐं अमरनि जे सिरनि मथां अजरकू लहण जा साबा कया पिया वञनि। सागर जी साज़िश कई पई वञे पर न के बनी बशर में यह ताकत ही ना है जो असांजो सिंधु दरिया रोके सिंध धरती के ऋण पट में तब्दील कन। पर करे के या नापाक साज़िश कई त पूरी धरती मां पंहिंजे हज मां वरी के तोबे खे जनम ॾिनी। क्या खान के जन्म दी वरी के होश मोहम्मद शेखी के जन्म दी जगह वरी जी नारो हंदो त मर वे वीरन के चमन में आजाद कराई दो। पर बुधी छड़ियो है धरती जा वारसो, धरती मां जी हिफाजत करण के हिक सिंधी ते ना है। वक्त चल पे असां समूरा सिंधी पंहिंजा वीचार इशारा के नामूस जे लाइ पंहिंजे सिरनि जो नज़रानो ॾियण खां पोइ ते हरगिज़ न हटंदासूं। छो जो असां सिंधी गैरतमंद क़ौम आहियूं। छो जो असां सिंधी गैरतमंद क़ौम आहियूं। असां सिंधियुनि जी आहे
9 महीननि खां पोइ जॾहिं असांजो जनम थींदो आहे त उहा माउ असांजे मथां कोसो वाह बि बर्दाश्त न आहे कंदी ऐं असां जॾहिं जवान थींदा आहियूं त कंहिं बग़ैर जी आंगुर पंहिंजी माउ जे मथां बर्दाश्त न आहियूं कंदा हथ काली पंहिंजी चीचल माउ जी इज़त जी हिफ़ाज़त कंदा आहियूं उन माउ जे लाइ असां केॾा गैरती आहियूं पर कंहिं सबब जे करे जॾहिं असां ही जहान छॾे वेंदा आहियूं त ॾाढो दुख थींदो आहे चीचल माउ खे चीचल मां पार कढंदी आहे रड़ियूं कंदी आहे रोईंदी आहे उहा मां जेका असांखे कोसो वाह बर्दाश्त न आहे कंदी चंद कलाकनि खां पोइ चवंदी आहे त हिन मुंहिंजे पुट जे लाश खे खणी वञो किथे जो लाश बदबू न करे ऐं असांजी तरतीब आहे उहा कॾहिं कोन चवंदी आहे त मुंहिंजे पुट जो लाश बदबूदार आहे मुंहिंजे सीने में दफ़न न कयो ही भारती मां असांजे बदबूदार लाश खे तव्हां क़यामत ताईं पंहिंजे सीने में कया पिया वञनि अॼु हिन जी सिंध खे बेड़ो कयो पियो वञे अॼु साज़िशूं कई पियो वञे त सिंध खे अलॻि करियो असां हिन शाहूकार सिंध जा मालिक हूंदा मानी गभे जे लाइ मोहताज आहियूं सिंधू तर थींदा पिया वञो जलावत गुज़रते थो पंहिंजो हूंदे बिखरल पटे चऊं था सच था रखियो वञे थो कप चपटे मगर न बंदिशूं पवनि थियूं बाज़ जे त झपटे अचो नो जहान को नो समाज जोड़जे भटकी पंहिंजो दब वयो जिनको पखियड़ो मंझ गगन न कोई जंहिंजो आहे अकेलो ओपरो जलावतन जलावतन कीअं रहा जलावतन 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 कीअं रहा जलावतन जलावतन जलावतन